हासिन ख़बर अवां शेयर कंदासीं। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत हेठ चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम ऐं एंटी करप्शन जो गॾियल इजलास थियो आहे। अवांखे ॿुधाइनि त सूबे जे समूरनि खातनि जे सीनियर ऑफिसरनि जी जॉब डिस्क्रिप्शन ठाही वञे। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई आहे। निगरान वॾे वज़ीर चयो त जंहिं ऑफिसर जो जेको कमु हुजे उहो ई करे त खातनि जी कारकर्दगी बहितर थींदी। अवांखे ॿुधायूं त वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत हेठि चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम ऐं एंटी करप्शन जो गॾियल इजलास थियो आहे। सूबे जे समूरनि खातनि जे सीनियर ऑफिसर्स जी जॉब डिस्क्रिप्शन ठाही वञे। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई आहे। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त जंहिं ऑफिसर जो जेको कमु हुजे उहो ई करे त खातनि जी कारकर्दगी बहितर थींदी। चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम शिकायतूं वसूल करण लाइ पोर्टल क़ाइमु करे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपूत। जी वहीद, तफ़सीली जो सदारत में चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम एंटी करप्शन जो गॾियल इजलास थियो आहे। तर्जुमान वज़ीर हाउस मौजूद इजलास में चीफ सेक्रेटरी नाणे खाते समेत चेयरमैन एंटी करप्शन चेयरमैन CMIT समेत ॿियनि ऑफिसरनि जेके लाॻापियल आहिनि उन्हनि इजलास में शिरकत कई। चेयरमैन CMIT रफ़ीक बुर्डे वॾे वज़ीर खे जेको ब्रीफिंग ॾिनी। निगरान वॾे वज़ीर तरफ़ां चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई वई त सूबे जे समूरनि जेके खाता आहिनि उन जे सीनियर ऑफिसरनि जी जॉब डिस्क्रिप्शन ठाही वञे। जंहिं ऑफिसर जो जेको कमु आहे उहो ई करे त जीअं खाते जी कारकर्दगी आहे बहितर थी सघे। वॾे वज़ीर इहो बि चयो त इंस्पेक्शन टीम खे हिदायत कई त कंप्लेन रिसीव करण जो जेको आहे हिकु पोर्टल क़ाइमु कयो वञे। पोर्टल में कंप्लेन दाख़िल करण ऐं इंक्वायरी करण जो जेको वाज़े तरीक़ेकार मौजूद हुजणु घुरिजे। वॾे वज़ीर तरफ़ां चीफ सेक्रेटरी खे इहा हिदायत कई त पेंशन जेको स्कैंडल आहे ट्रेज़री अफ़सर जेके हुन मुलविस आहिनि उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई त हिन हवाले सां अलॻि इजलास बि मां कंदुमि। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जे चेयरमैन ज़ुल्फ़कार शाह वॾे वज़ीर खे इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त एंटी करप्शन में कमु करण वारनि जी गुंजाइश आहे। ऑफिस मुलाज़िमनि जी 1416 जेके आहिनि उहे मुलाज़िम आहिनि जिन हिन वक़्तु 679 मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि। 742 जेके पोस्टूं आहिनि हिन वक़्तु ताईं ख़ाली आहिनि। वॾे वज़ीर चेयरमैन एंटी करप्शन खे हिदायत कई त उहो नॉन टेक्निकल जेके पोस्टूं आहे उहो ख़तमु करे टेक्निकल पोस्टुनि जो जेको आहे उनमें उन ते कमु करण जे हवाले सां वाज़े कयो वञे। एंटी करप्शन खे बहितरीन जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसरनि जी ज़रूरत आहे उन जे लाइ पब्लिक सर्विस कमीशन खे जेको रिक्वेस्ट मोकिली वञे। एंटी करप्शन इन्वेस्टिगेशन ऐं इंक्वायरी जे कम खे जेको आहे डिजिटलाइज़ कयो वञे। वॾे वज़ीर इहा हिदायत कई त जेके इंक्वायरीज़ थियनि पियूं उन्हनि खे जो जेको पूरो रिकॉर्ड जेको आहे डिजिटल हुजणु घुरिजे। जीअं शफ़ाफ़ियत ऐं कंहिं ते बि मनपसंदि जेके इंक्वायरियूं आहिनि उन्हनि खे जेके उनखे अलॻि करे सघिजे उहे जेको आहे अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं न अचणु घुरिजनि। वॾे वज़ीर चयो त एंटी करप्शन में ट्रांसफर पोस्टिंग मेरिट ते थियनि ऐं तजुर्बेकार ऑफिसरनि खे अॻिते आंदो वञे। एंटी करप्शन जे तरफ़ां 2018 खां 2023 ताईं 328 जेके आहिनि सरप्राइज़ रिलीज़ कयूं वयूं। 158 जेके आहिनि उहे छापा हया विया। मुख़्तलिफ़ ऑफिसनि में 59 जेके आहिनि उनखे जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके वारदात हुयूं उनखे नाकाम बणायो वियो। 759 जेके केसिस आहिनि रजिस्टर कया विया। 725 केसनि जा जेके आहिनि उहे चालान पेश थिया आहिनि जॾहिं त समूरनि केसनि में 65 केसनि में जेके आहे सज़ा बि थी चुकी आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपूत।